नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे साहिवाल खां ख़बर ॾींदा हलूं त वाक़े जो केस CTG जे 16 एहलकारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो, जंहिंखां पोइ मक़तूल जे वारसनि GT रोड ते धरणो हणी ख़त्म करे छॾियो आहे। पुलिस मूजिबि मक़तूल ख़लील जे भाउ जलील अहमद जी फरियाद ते साहिवाल वाक़े जो केस थाणे यूसुफ वाला में दाख़िल कयो वियो, जंहिं में CTG जे 16 एहलकारनि खे नामज़द कयो वियो आहे। पुलिस मूजिबि केस में क़त्ल जो कलम 302 ऐं दहशतगर्द जा कलम बि शामिल कया विया आहिनि। पुलिस पारां केस दाख़िल थियण खां पोइ GT रोड ते लाश रखी काल शाम खां अंदर एहतजाज खे ख़त्म कयो वियो आहे। होॾां साहिवाल वाक़े जे नई वीडियो जारी थियण बाद CTG जे पंजाब नई वज़ाहत जारी कंदे चयो आहे त हिन दहशतगर्दनि जो वॾो मनसूबो नाकाम बणायो। CTG जे पंजाब जे तर्जुमान पंहिंजे नई वज़ाहत में चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं यूसुफ सिटी कैमरा में हिकु शकी गिरफ़्तार जी निशानदी थी आहे, जंहिं में अॻी सीट ते 2 मर्द मौजूदु हुआ जेके लाहौर खां साहिवाल वञी रहिया हुआ। CTG जी दावा कई आहे त एहलकार कार खे बीहण जो इशारो कयो, कार न बीठी जॾहिं त ड्राइवर ज़ीशान एहलकारनि ते फायरिंग कई, जॾहिं त कार जे पोयां ईंदड़ मोटरसाइकिल सवार ॿिनि जवाबदारनि CTG एहलकारनि ते फायरिंग कई हुई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।